मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं कोई मुसलमान पंहिंजे औलाद जो नालो कंहिं गैर मुस्लिम वारे नाले मां रखे, उहो अमल कीअं आहे? बिल्कुलु साईं ग़लति अमल आहे, नाजाइज़ अमल आहे, हराम अमल आहे। बाज़ औरतुनि जी खोपड़ी ख़राबु थींदी आहे, मुसलमाननि जी औरतुनि जी। उन छा चवंदा आहिनि, असांजी नियाणियुनि इन्हनि जो नालो फ़िलहाणु जेके गैर मुस्लिम आहे न अदाकार, इन जो नालो असां रखंदासीं। बाज़ नौजवान बि उहे चवंदा आहिनि, हे जेको फ़िलहाणो अदाकार आहे न, इन जो नालो मां पंहिंजे पुट ते रखंदो। यादि रहे त काफ़रनि जा नाला पंहिंजे औलाद ते रखणु इंतिहाई सख़्तु बुरो अमल आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम आहे, अल्लाह जे नबी फरमायो औलाद जो नालो बहितरीनु नालो रखो पंहिंजी औलाद जो। ऐं यादि रहे त औलाद जे नाले जो वॾो असरु पवंदो अथव। हे नॉर्मल ॻाल्हि थोरी आहे। नाले जो ज़ात ते वॾो असरु पवंदो आहे। कंहिं बि बंदे जो नालो तव्हां मोहम्मद रखो, हाणे इन मोहम्मद नाले जे करे इन जे मथां वॾो असरात पवंदो। ऐं कंहिं बि बंदे जो नालो अबू जहल रखो, अबू लहब रखो या फिरौन रखो। ॾिसो केतिरा मुस्लमान लाराईंदा आहिनि। केरु मुस्लमान रखंदो इहो? छाजे करे? मुस्लमान चवंदा इन जे मथां ख़ुदा जी लानत किरियल आहे, लानत वसियल आहे। इहो नालो बिल्कुलु असां पंहिंजी औलाद ते न रखंदासीं। त कोशिशि करे एतिरा सारा इस्लामी नाला आहिनि, पंहिंजी औलाद जो उहो नालो रखो जेको सही सनत सां साबित हुजे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं केतिरियूं जेको नियाणियूं आहिनि, उन्हनि मां को हिकिड़ो नालो रखी छॾियो। साहिबियुनि जूं केतिरियूं घरवारियूं आहिनि, उन्हनि जे नाले मंझां हिकिड़ो नालो रखी छॾियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 11 घरवारियूं आहिनि, उन 11 मां को हिकिड़ो नालो रखी छॾियो। त बाक़ी गैर मुस्लिम जा नाला पंहिंजी औलाद ते न रखो, इन जा असरात वॾा बुरा निकिरंदा आहिनि। हिकु नाले जो असरु रहंदो आहे। अहिड़ी तरह उलमा फरमाईंदा आहिनि त परवेज़ नाले खां बि बचो। परवेज़ नालो काफ़ी माण्हुनि जो हूंदो आहे न, त इन नाले खां बचो। जे इन जा बि इहो रखण बि बिल्कुलु दुरुस्त न आहे। छाजे करे? त परवेज़ ईरान जो बादशाह हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में परवेज़ केरु हुयो? ईरान जो बादशाह हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़त मोकिलियो उन तरफ़ त मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जी वही मुंहिंजे मथां नाज़िल थींदी आहे, ऐं तव्हां जेको आहे इस्लाम में पहिरियों ॿुधो, पोइ इस्लाम में दाख़िल थियो, अगरि न थींदव पोइ तव्हां सां क़िताल आहे। त अहिड़ी तरह उन परवेज़, उन नालो परवेज़ खुसरो, नालो परवेज़ खुसरो। त उन ॾाढो जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़त पेश कयो वियो, त को अदब सां खणी वियो हीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़त। त उन बदबख़्त, उन ज़ालिम, उन मलऊन छा कयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़त पंहिंजे पेरनि जे हेठां ठुकाए छॾियईं। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं इन ॻाल्हि जो इल्मु थियो त अल्लाह जे नबी फरमायो त इन परवेज़ खुसरे ते ख़ुदा जी लानत ऐं कहर गुज़रंदो। अहिड़ी तरह उनखे बीमारी लॻी। उन परवेज़ खुसरे खे उन टाइम एट ए टाइम बीमारी लॻी। उहा बीमारी उनखे ख़तरनाक लॻी। अहिड़ी बीमारी लॻी जेकी अबरा खे लॻी हुई। परवेज़ खुसरे जो जेको जिस्म जेको आहे उहो छणणु शुरू थी वियो, किरणु शुरू थी वियो। ॿूटियूं हेठि किरंदियूं किरंदियूं वञनि। छाजे करे? नबी जे नाले जी बेअदबी कई ज़ालिम। इन जे करे तमामु उलमा फरमाईंदा परवेज़ नाले खां बचो इंतिहाई। छाजे करे? त उहो परवेज़ केरु हुयो? उहो बदवक़्तु हुयो जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़त जेको आहे पंहिंजे पेरनि जे हेठां दॿायो हुयो। ऐं हिन टाइम जेके नालो अगरि कंहिंजो रखियलु आहे न, फरमायो नालो चेंज करे छॾियो, नाले जो वॾो बुरो असरु पवंदो आहे। नाले जो असरु पवंदो, लिबास जो बि पवंदो अथव। लिबास जो बि इंतिहाई असरु पवंदो आहे। जंहिं इलाइक़े में रहो था, जंहिं लिबास खे तव्हां पायो था, उन लिबास जो असरु बि पवंदो आहे। नेक माण्हुनि जे लिबास पाइण में उहा रुहानियत ईंदी आहे। अहिड़ी तरह हिकिड़ो फौश लिबास पाइण में, यानी उहो गुनाह जी तरफ़ जेको बंदन खे तरग़ीब ॾींदा आहिनि। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।